कूड़ियूं FIR थियूं आहिनि उन्हनि जी वकीलनि खे बि चयो अथमि त सलाह मसलत करियो ऐं कानूनी पासो ॾिसंदासीं पर इहे FIR बदनीयतीअ ते आहिनि ऐं जेका सिंधु दरिया बचा या ज़मीनूं या सिंध जी मजमूई तौर ते तहरीक जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे धिके पोइते करे छॾियो ऐं ही जेके मनसूबा हुआ पाणीअ जा उन्हनि ते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे मजबूर करे विहारण ते मजबूर करे छॾियो उन करे अहिड़े क़िस्म जा शॉक्स हुननि खे एक्सपेक्टेड कोन हुआ ऐं जेॾीमहिल आहिनि त हिननि मोरे वारो वाक़ियो करे अहिड़ो हादसो कयो जंहिंमें क़ौमी कारकुन शहीद बि थिया ज़ख़्मी बि थिया हुननि जूं मिल्कियतूं डाथियूं वयूं दुकान घर अॼु बि 54 माण्हू उन में केस में चालान थियल आहिनि चालान थियल न आहिनि पर गिरफ़्तार आहिनि जिन जूं मुलाक़ातूं बंदि आहिनि ATC कोर्टूं ऐं ॿियूं हुननि जी FIR नथी थियनि सरकारी धुर जूं 5 FIR कयूं अथनि ऐं हिन जी हिकिड़ी बि FIR नथी थिए इन कैफ़ियत में हुननि जी दुहिराई असां उन्हनि सां कानूनी मदद ऐं 2 पुरन जी मदद साओ करण जो इक़रार कयो अहद कयो उनखे पारियोसीं हिकु ॿियो हिन वक़्त ते जेके तेज़ी सां ख़तरा आहिनि उन ते तहरीक खे हाणे वरी वापसि रोड ते आणियूं पिया त इन्हनि ख़तरनि खे ॾिसी सम्झां थो त हिननि इहा किरियल हरकत कई आहे पर कंहिं वॾेरे खे या कंहिं चई मुड़ सघे त इन ते परेशान करे सघनि था हीअ त FIR तो सञा पियो असांजी ताक़त खे इज़ाफ़ो ॾींदियूं छो त सिंध जे माण्हू कूड़ियूं FIR सो बि वतन जी जिदोजहद खे रोकण लाइ कयूं आहिनि उन करे इनशाला असांजी जिदोजहद कान रुकबी ऐं इन FIR या ॿियूं सिंध पार्टी जी क़यादत त छा पर कारकुन ते बि थींदियूं उहे बि मुर्शिदा मोदी